नाज़रीन प्रोग्राम व्यूज़ टाइम में भलीकार आवां जो मेज़बान जुनैद अंसारी। नाज़रीन गुज़िरियल सिंध असेंबली में अपोजिशन मेंबर खट खणी पहुची विया हुआ। जमहूरियत जो अलामती जनाज़ो कढियो वियो, जंहिंखां पोइ हंगामो थियो ऐं स्पीकर सिंध असेंबली PTI जे 8 मेंबरनि ते पाबंदी लागू करे छॾी। अॼु वरी PTI जा मेंबर दोहल दमामनि सां असेंबली में अंदरि दाख़िल थियण जी उन्हनि कोशिशि कई ऐं जॾहिं उन्हनि खे रोकियो वियो त उते ई उन्हनि धरणो ॾेई छॾियो। धरणे खां पोइ कुझु मेंबर्स PTI जे मेंबर्स दर असेंबली टपण जी पिणु कोशिशि कई। PTI मेंबर्स जो चयो त 8 जेके मेंबर्स ते पाबंदी लॻाई वई आहे उहा पाबंदी ख़तमु कई वञे। PTI जो अहम मेंबर ऐं अॻूणे अपोज़िशन लीडर फिरदौस शमीम नक़वी अॼु PTI असेंबली मेंबरशिप तां इस्तीफ़ा ॾियण जो ऐलान कयो आहे। हाणे जेको सुवाल पैदा थिए थो, जेको कुझु थी रहियो आहे कल्ह खां वठी सिंध असेंबली में जमहूरियत अलामती जनाज़ो कढणु, खट खणी अची पहुची वञणु, अॼु दोहल दमामनि सां पहुची वञणु, हाणे मैसेज कहिड़ो थो वञे? बजट स्पीचिस ते थी रहियूं आहिनि, बजट ते ॻाल्हायो पियो वञे ऐं उनखां पोइ जेको कुझु थिए पियो उनजो ज़ाहिरिया हिकिड़ो इम्पैक्ट पवंदो, हिकिड़ो सोशल इम्पैक्ट आहे, हिकिड़ो पॉलिटिकल इम्पैक्ट आहे ऐं इन इम्पैक्ट जे करे केतिरा ई सवाल जनम वठनि था। इन मामले ते ॻाल्हाइण लाइ हिन वक़्तु असांखे पैनलिस्ट जी टीम जॉइन कयो आहे, जंहिंमें शामिल आहिनि नसीर मेमन साहिबु, अमर सिंधु साहिबु, इनाम भट्टी साहिबु ऐं इज़हार सुमरो साहिबु। सभ खां पहिरियां हलूं था इज़हार सुमरे साहिबु ॾे। इज़हार साहिबु, कल्ह अलामती जनाज़ो निकितो, मेंबर खट खणी पहुची, अॼु दौलत दमामनि सां पहुची आहे, इन खां वधीक साईं असेंबली में तव्हां छा पिया एक्सपेक्ट करे सघो? हाणे हीउ जेको रवैयो आहे असेंबली में मेंबरनि जो, इन रवैये मां असां हिकिड़ा अहम नतीजा इहे था कढूं त जेके माण्हू पॉलिटिकल प्रोसेस जे बजाए के शॉर्टकट्स वठी करे असेंबलियुनि में पहुचनि था, उन्हनि जा रवैया इहे हूंदा आहिनि। उन्हनि खे न असेंबली जो तक़दुस आहे, न असेंबलियुनि जी अहमियत आहे, न कानून साज़ीअ जो अहसासु ऐं इदराक आहे। नतीजे में हीउ सॼो टाइम पास वारो सिलसिलो आहे। क़ौमी असेंबली में बि ईअं पियो थिए, 400 कलाक उन्हनि खे इजलास हलाइणो आहे, पर अवां ॾिठो त 400 कलाक जंहिं अंदाज़ में हलाया विया ऐं जंहिं अॼु स्पीड सां फाइनेंस बिल पास कयो वियो ऐं उन में जेके तरमीमूं हुयूं उहे पढ़ी बि कोन ॿुधाई वियूं। इहे सभु ॻाल्हियूं ज़ाहिर इहो कनि थियूं त असां वटि अञा असेंबलियुनि जो कल्चर, असेंबलियुनि में हेल्दी एक्टिविटीज़ ऐं सही माना में जेको उनजो असुलु कमु आहे यानी कि लेजिस्लेशन, उन ते तवजह तमामु घटि आहे। ऐं इन ते जेके हर भेरे जेके नवां असेंबली मेंबर अचनि था उन्हनि खे कंहिं क़िस्म जी हाणे लॻे ईअं थो त कंहिं तरबियत जी बि ज़रूरत आहे शायदि। ऐं गॾोगॾु हीउ सॼो जेको मामिलो आहे उहो अल्टीमेटली जेको ॻिचीअ में विधो वेंदो उहो ख़ुदि जमहूरियत जे ॻिचीअ में विधो वेंदो। बाबा जमहूरियत ॾिसो, तव्हांजी जमहूरियत में हीअं पियो थिए, जमहूरियत नाकाम पई वञे, इन क़िस्म जो जेको तासुर ॾिनो वेंदो उहो ओवरऑल पूरे मुल्क लाइ, पूरे माशरे लाइ नुक़सानदेह आहे। छाकाणि त कंहिं बि माशरे जी तरक़ीअ में जमहूरियत जो हिकिड़ो बुनियादी उनसर हूंदो आहे, बुनियादी किरदारु हूंदो आहे। अनफॉर्चुनेटली असां वटि इहे मामला वाज़े न थी सघिया आहिनि। इख़्तिलाफ़ राय जी जेका सूरत हाल आहे उहा बि ॾाढी हैरान कंदड़ आहे। मां हिते रुॻो तहरीक इंसाफ़ जी ॻाल्हि नथो कयां, ख़ुदि पीपुल्स पार्टी जंहिं अंदाज़ में अपोज़िशन मेंबरनि जे जाइज़ मुतालबनि ऐं इशूज़ खे बि बिल्डोज़ कंदी रही आहे पंहिंजी अक्सरियत जे बुनियाद ते, उहे बि क़ाबिल क़बूल न आहिनि। असेंबली में डिस्कशन्स थियणु खपनि, बहस थियणु खपनि, नवां मामला साम्हूं अचणु खपनि। सोसाइटी में जेके संजीदा नोयत जा बहरान आहिनि उहे खणी अचणु खपनि असेंबली में ऐं उन्हनि जे हक़ जी रोकथाम जे लाइ कानून साज़ी थियणु खपे। हीअ आहे बुनियादी कमु। तंहिंजे करे आउं सम्झां थो त हिननि असेंबलियुनि खे शायदि कॉफ़ी शॉप सम्झो आहे ऐं पोइ उते अचनि था ऐं पाण में ॻाल्हाइनि था, कचहरियूं कनि था, पोइ कंहिं महिल ठहनि था, कंहिं महिल विढ़नि था ऐं अहिड़ी तरह सां पंहिंजो टाइम गुज़ारिनि था। अनफॉर्चुनेटली इहा समूरी एक्सरसाइज़ इंतिहाई मायूस कंदड़ आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त पॉलिटिकल लीडरशिप इन वारे सां केतिरी संजीदा थिए थी या किसो ईअं हलंदो रहे थो। जी इज़हार साहिबु। नसीर मेमन साहिबु, तव्हां मूंखे ॿुधी रहियो साईं? जी साईं। नसीर साहिबु, ही हिकिड़े ॾींहुं जमहूरियत जो अलामती जनाज़ो खट खणी पहुची विया मेंबर्स, अॼु वरी दौलत दमामनि सां पहुता आहिनि। सिंध असेंबली में तव्हांजो साईं एक्सपीरियंस कहिड़ा रहिया आहिनि ॾिसण ऐं तजिए करण जी सूरत में, ऐं जेको कुझु 2 ॾींहंनि खां थी रहियो आहे बजट सेशन ते, तव्हांजी हिन बाबति छा राय हूंदी? जुनैद, बुनियादी तौर ते हिनखे सम्झूं त कहिड़े मौक़े ते थियो आहे। ॾिसो, मौक़ो चओ फाइनेंस बिल, हूअं त लेजिस्लेशन जेका बि थींदी आहे इंतिहाई इंपॉर्टेंट हूंदी आहे। असेंबली जो त हर सेशन इंपॉर्टेंट हूंदो आहे, पर फाइनेंस बिल मुंहिंजो ख़्यालु आहे त सभिनी बाक़ी बिलनि खां वधीक इंपॉर्टेंट बिल इन करे आहे जो इहो डायरेक्टली मिलियंस ऑफ पीपल जी ज़िंदगीअ ते असरअंदाज़ थो थिए। सॼी सिंध जी जेका माण्हू आहिनि सिंध जा, उन्हनि जी ज़िंदगियुनि सां हिन जो हिकिड़ो डायरेक्ट ॻंढापो आहे। हाणे इन सॼे खे इन हुलड़बाज़ीअ में इन क़िस्म जे नुमाइशी तरीक़नि सां मुखालफ़त छो विञायो, या इवन वफ़ाक़ी बजट में बे मुखालिफ़ दौर जेका आहे उन आख़िर में छा कयो, जनी
फाइनेंस बिल पास पे थियो उन ॾींहुं सभिनी पार्टियुनि जी लीडरशिप गायब हुई। इन्हनि पहिरें चयो त असां लोह जी दीवार थी वेंदासीं, ॾिसूं कीअं थी अवाम दुश्मन बजट पास थिए, पोइ ॻाल्हियूं जंहिं ॾींहुं बजट बिल पास थियणो उन ॾींहुं हमरा सभु गैर संजीदगी बेसिकली इन करे आहे त बलूचिस्तान जे वज़ीर आला वीचारे सां सादगीअ मां वात मां सच निकिरियो कि मुंहिंजी काबीना ई बजट कान पढ़ी त मुखालिफ़ दर छो पई एहतजाज करे। इहो हाल 4 काबीनाउनि जो अथव, बल्कि 5 काबीनाउनि जो, वफ़ाक़ी हुकूमत जो। हिननि मां केरु आहे जेको बजट बुक्स पढ़े थो? थोरा के माण्हू आहिनि जिन खे बजट बुक्स एक्चुअली सम्झ में अची रहिया हूंदा। असां सभु हिते जेके दोस्त वेठा आहिनि सो बजट बुक्स खे थोरो घणो ॾिसूं था, पढ़ूं था। काफ़ी हिकिड़ो कॉम्प्लिकेटेड डॉक्यूमेंट हो। फाइनेंस जी डिपार्टमेंट ऐं प्लानिंग जा डिपार्टमेंट जेको हुनजो डॉक्यूमेंट जी जेका ज़रूरत हूंदी आहे उहा मुंहिंजो ख़्यालु आहे त चङनि ॿियनि माण्हुनि खे बि सम्झ में न ईंदी। असां बि मां पढ़ंदो आहियां त मुंहिंजो सब्जेक्ट न आहे, पोइ मां कंहिं सीनियर्स खां मदद वठंदो आहियां जेके हिन सब्जेक्ट खे ॼाणनि था। 8-10 साल इहा मश्क कई अथमि त हाणे थोरो थोरो सम्झ में अचे। तो यकीनन असांजा जेके असेंबली जा मेंबर आहिनि उन्हनि खे ख़बर आहे त हाणे इन सीरियस डॉक्यूमेंट खे पढ़ूं, एनालाइज़ कयूं। हज़ारें त एंट्रीज़ हूंदियूं आहिनि। रुगो तव्हां ADB एनुअल डेवलपमेंट प्लान खणो, तव्हां ॾिसंदा समय एंट्रीज़ हुननि थियनि। उनजो एनालिसिस जेकर कजे त एॾो शानदार एनालिसिस निकिरी सघे थो। मिसाल लास्ट ईयर जी स्पेंडिंग ट्रेंड ते मुखालिफ़ दौर खे ॻाल्हाइणु घुरिजे त लास्ट ईयर में सोशल सेक्टर जी स्पेंडिंग छा हुई, ब्रिक एंड मॉर्टर जी स्ट्रक्चर ते तव्हां केतिरा ख़र्च कया, तव्हां नॉन डेवलपमेंट ते केतिरा ख़र्च कया, तव्हां एजुकेशन में रियल इन्वेस्टमेंट केतिरी कई। ऐं जेको इकोनॉमिक सर्वे ऑफ पाकिस्तान आहे उहो त रेफरेंस डॉक्यूमेंट हुजणु घुरिजे। बाइबल वांगुरु उनखे पढ़ी अचनि ऐं अॼु उते ॻाल्हाईंदा रहनि। हिन में शानदार पॉइंट्स आहिनि हुननि दस्तावेज़नि, पर केरु करे जी। ऐं जे करे तव्हां हुनखे कवरेज ॾींदो, तव्हां त कवरेज ॾींदो जन दोल तमामु ऐं खटोरा ईंदा। असांजी जेका नफ़सियात आहे, मां रुगो तव्हांजी न बहसियत मजमूई मीडिया जी, सिविल सोसाइटी जी, पॉलिटिकल धुरियुनि जी, उन्हनि सभिनी खे हिकिड़ो अहिड़े क़िस्म जो तमाशो वणे थो। संजीदा गुफ़्तगू जे करे हिते थिए, बजट जा एनालिसिस थियनि, फ्यूचर डायरेक्शन जा एनालिसिस थियनि, माण्हुनि जी ज़िंदगी ते हिन जो कहिड़ो इम्पैक्ट पवंदो इहो सॼो एनालिसिस करण जी जेकर संजीदा एक्सरसाइज थींदी, कंहिंखे 1.5 कलाक बि कोन ॾींदा अख़बार वारा, पोइ 1.5 मिंट बि टीवीअ ते कोन ॾींदो। तो मुखालिफ़ तौर या सभिनी खे सम्झ में अचे थो त हिन क़िस्म जूं टैक्टिक्स कयो, हिन क़िस्म जी थोरियूं घणियूं मस्किरियूं करियो। बजट हूअं ई पास थींदी या ईअं ई हलंदी जीअं हर साल थींदी आहे। इहा हाणे रिचुअल आहे। जीअं सालियाना मेला न लॻंदा आहिनि दरगाहनि ते, ही सालियानो मेलो आहे, हिकिड़ो 2-4 ॾींहं हलंदो आहे, उन खां पोइ कुल ख़लास थी वेंदो। नोबडी वरीज़ त हिन जी बजट जो माण्हुनि जी ज़िंदगीअ ते छा असरु थींदो। तंहिंजे करे इहो तमाशा इन जे करे कनि था जो संजीदा कमु पुॼनि। जी नसीर साहब, इनाम भट्टी साहब, तव्हांजो छा चवणु हूंदो? नसीर मेमून साहब त काफ़ी मायूस आहिनि, मायूस इन दैट सेंस मूं जेको असेस कयो त ही छो त संजीदा बहस कराइणु चाहिनि ई नथा ऐं संजीदगी इन लाइ नथी अचे त बेसिकली उन डॉक्यूमेंट खां अवेयरनेस ई कान्हे। पोइ उन लाइ सिर्फ़ु लाइटर नोट ते ज़ाहिरिया पंहिंजो पाण खे हिकु माना हिकिड़ो नंढिड़ो रोशो पैदा करे ऐं लॻाए थो वञे त जे माण्हुनि खे सम्झ में बि कुझु न अचे ऐं अॼु जी जेको आहे मीडिया स्टोरी बि ठही वञे। जुनेद, अफ़सोस सां चवणो थो पए त मजमूई तौर ते इन्हनि ख़ासि करे इक़्तिदार में ईंदड़ धुरियुनि जेके सियासत खे सम्झनि इहो थियूं त रौशो ऐं तमाशो ई करिणो आहे समाज जे अंदरि ऐं उन जे ई वसीले पाण खे ज़िंदह रखिणो आहे समाज जे अंदरि, उनजो हाणे वञी इहा इंतिहा पहुती आहे जो हू ॿाहिरि पब्लिक में जेके शयूं कंदा हाणे उन हाउस में बि उहे शयूं कनि था जिते उन्हनि खे संजीदह माण्हुनि खे आणणु घुरिजे। ऐं बुनियादी तौर ते ॾोह ॾींदुसि जंहिं वक़्त में ई टिकेटूं विरहाइनि था, जंहिं वक़्त में उते चूंड कनि था त उन्हनि खे पार्लियामेंट्रियन कहिड़ा घुरिजनि त उन में मजमूई तौर ते जेके बि जमायतूं आहिनि उन्हनि जो कंहिं बि तरह सां इन ते फोकस न हूंदो आहे त केतिरी अहलियत वारा कहिड़ा माण्हू उन्हनि खे घुरिजनि जेके उन्हनि जे पार्टी जे सॼे पंहिंजे जेको उन वक़्त में इलेक्शन जे दौरान पंहिंजो मंशूर पेश कंदा आहिनि उन्हनि खे अॻिते वठी वञण में हू मदद करे सघंदा। उन्हनि जी कैपेसिटी केतिरी हूंदी, बल्कि ही सिर्फ़ु हाणे त चूंड ई इन बुनियाद ते कंदा आहिनि, टिकेट ई इन बुनियाद ते ॾींदा आहिनि त केरु कंहिंखे जवाबु ॾींदो। जेकॾहिं फलाणो अची वियो हुन जमायत जो त उनखे जवाबु ॾियण जे लाइ केरु असांजो माण्हू हूंदो। औरतुनि वारे पासे खां बि उन्हनि जो इहो हूंदो आहे जेकॾहिं हुननि जी हीअ औरत हूंदी त असांजी कहिड़ी औरत हुजणु खपे जेका उनखे जवाबु ॾींदी। ऐं तव्हांखे आउं तस्दीक सां इहो ॿुधायां थो त जॾहिं सेशन शुरू थींदो आहे न, उन खां अॻु में पहिरीं जेके उन वक़्तु ते हाज़िर हूंदा आहिनि, मुखालिफ़ धुर बि पंहिंजे चैम्बर्स में ऐं इक़्तिदारी धुर जेका आहे उहा बि पंहिंजे चैम्बर्स में बाक़ाइदे वेही तयारी कंदा आहिनि त केरु कंहिंखे कीअं जवाबु ॾींदो। अॻे जेको इन जे उथड़ हूंदो, अॻे तयारी कहिड़ी थींदी, अॻे तयारी इहा थींदी त जेके बि पार्लियामेंटियंस हूंदा उहे उन
बिल ते वेही करे डिस्कशन कंदा हुआ, ॿाहिरां बि एक्सपर्ट्स खे वठी अची करे उन्हनि सां वेही करे ॻाल्हाईंदा हुआ ऐं पंहिंजे मेंबर्स जी मुख़्तलिफ़ एक्सपर्टीज़ खे विराए डिस्ट्रीब्यूट करे उनखे ॾींदा हुआ त केरु कहिड़े मौज़ू ते छा ॻाल्हाईंदो, कहिड़नि पॉइंट्स ते ॻाल्हाईंदो। हाणे उहा सॼी शइ वञी तमाशे ते पहुती आहे। इंतिहाई अफ़सोस इहो आहे त फाइनेंस बिल जेको हूंदो आहे उहो रुॻो आपोजिशन न, सरकारी धुर जा जेके मेंबर हूंदा आहिनि उन्हनि खे बि चङी तरह ते पढ़ी करे पंहिंजे पंहिंजे इलाइक़नि जी डेवलपमेंट खां वठी करे मजमूई तौर ते सॼे पूरे क़ौम जी नुमाइंदगी कनि था। उन्हनि जे लाइ उन्हनि ते उन्हनि खे बहस करण जे लाइ उते मौक़ो ॾिनो वेंदो आहे, पर हिकिड़ा उते ख़ुशामद में पूरा हूंदा आहिनि, हिकिड़ा सिर्फ़ु मुखालफ़त में पूरा हूंदा आहिनि। कंहिंजो बि इन ते ध्यानु न हूंदो आहे त असुलु नुक़सानु जेको थींदो उहो अॼु खां पोइ जॾहिं उहा शइ अची वेंदी त उनजो कहिड़ो थींदो उन्हनि ते कंहिंजो बि न हूंदो आहे। मूंखे लॻे थो त हाणे इहा शइ इन ते इहो जेको कुझु कयो थो वञे, उहे धुरियूं जेके ख़्वाहिशमंद आहिनि त जमहूरियत त छा बल्कि ही सॼी सियासत जेका आहे उहा ई वाइड़ी, छसी, बेलाभाइती ऐं गैर अहम थी वञे, उनखे अहिड़ो मश्करी जो माहौल बणाए छॾियो जो असां जहिड़ा संजीदा माण्हू सोचणु शुरू कनि त आया इहो मौज़ू बि आहे जंहिं ते ॻाल्हाइजे या न ॻाल्हाइजे। मुमकिन आहे जेकॾहिं मुसलसिल इहा रविश रही क़ौमी असेंबली तोड़े सेनेट या सूबाई असेंबली में, त आईंदा असां ई शायदि चऊं त जुनेद हाणे इहो को टॉपिक ई न आहे जंहिं ते ॻाल्हाइजे, ॿी कंहिं शइ ते ॻाल्हायूं। जी, मूंखे लॻे थो इक़्तिदारी धुर हुजे, तोड़े मुखालिफ़ धुर हुजे। तव्हां त ॾिठो हिन भेरे क़ौमी असेंबली में इक़्तिदारी धुर छा असरु कयो, सीटियूं ऐं जेको माहौल उन्हनि पैदा कयो उहो छा हुयो। त मुंहिंजे ख़्याल में अहलियत बि हिननि जी सुवालिया आहे त उहे आया इन जे अहल बि आहिनि जो हिते ऐवान में वेहणु खपनि। ऐं ॿियो प्लस में हिन ते इहो हुजणु खपे त पब्लिक खे, असांजो कमु आहे पब्लिक खे एड्रेस करणु, अवाम खे ॿुधाइणु त उहा सोचे त हू जॾहिं पंहिंजा नुमाइंदा चूंडनि था त उन्हनि में हिकिड़ा उहे आहिनि जेके सुम्हनि बुकमुनि सॼो टाइम वेहनि था असेंबलियुनि जे अंदरि, ऐं हिकिड़ा उहे आहिनि जेके सिर्फ़ु तमाशो कनि था। त छा अवाम खे अहिड़नि क़िस्मनि जा नुमाइंदा खपनि या के कारगर माण्हू खपनि? जी जी अमर सिंधु साहिब, तव्हां छा चवंदो? 8 मेंबरनि ते पाबंदी आहे, अॼु पाबंदी न हटाई वई, कल्ह जनाज़ो में खट ऐं अॼु दौल दमामनि सां पहुची विया मेंबर। अमर सिंधु साहिब, तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो? अमर सिंधु साहिब, तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो? हिकु भेरो ॿीहर अमर सिंधु साहिब सां कॉन्टेक्ट करण जी कोशिशि कयूं था ऐं अमर सिंधु साहिब खां इहो ई पुछंदा, इहो सुवालु हूंदो। हलूं था नसीर मेमन साहिब ॾे। नसीर साहिब, तव्हां मूंखे ॿुधी रहियो? जी साईं। नसीर साहिब, अमर सिंधु साहिब जेसि ताईं असांखे जॉइन करे त हुन खां ॿीहर इहो सिंधु असेंबली वारो सुवालु कंदासीं, पर हींअर हलूं था ॿिए इंपॉर्टेंट मौज़ू ॾे जंहिं ते असां कल्ह बि ॻाल्हायो, छो त मामिलो इंतिहाई ग्रेव आहे ऐं ज़ाहिर इनर पॉलिटिक्स मुल्क जे अंदरि त हले वेठी ऐं जेके मामला हलनि था, पर जेको कुझु अफ़गानिस्तान में थी रहियो आहे इनखे सम्झणु ऐं सम्झाइणु इंतिहाई लाज़मी आहे। अॼु आसिफ ज़रदारी साहिबु जॾहिं असेंबली में, क़ौमी असेंबली में आया त उन्हनि बि जेका गैर रस्मी ॻाल्हि ॿोल कई मीडिया सां, त उन में चवंदा अफ़गानिस्तान जी सूरत हाल इंतिहाई ख़तरनाक आहे ऐं उन में पाकिस्तान खे सोचे सम्झी पंहिंजो किरदारु अदा करिणो पवंदो या सम्झणो पवंदो। तव्हां छा पिया सम्झो अफ़गानिस्तान ते मामले ते? कल्ह बि तव्हां ॻाल्हायो, जेको असांजो टॉपिक हो मुल्की मफ़ाद ऐं अफ़गानिस्तान जो मुस्तक़बिल, इनखे अॼु तव्हां कीअं एक्सप्लेन कंदव? छाकाणि त ख़बरूं इहे अची रहियूं आहिनि त तेज़ीअ सां उते तालिबान फैक्टर तेज़ी सां अॻिते वधी रहियो आहे ऐं तालिबान फैक्टर जे अॻिते वधण खे हिकिड़ो मुख़्तलिफ़ एंगल सां ॾिठो पियो वञे। अमेरिका, रूस ऐं चीन टई जेके दुनिया जूं वॾियूं ताक़तूं आहिनि, जंहिंमें हींअर अमेरिका ऐं चीन जे अंदरि त कोल्ड वार जेका चई थी वञे त उहा ट्रेड वार में तब्दील थी वई आहे ऐं रूस ख़ुदि हिकिड़ो वॾो मेजर प्लेयर आहे इन रीजन में। उन टिन्ही जो अखु आहे जंहिंमें चीन ऐं रूस इन ख़्याल जा आहिनि त हींअर अफ़गानिस्तान में खाना जंगी कराई पई वञे ऐं कोशिशूं थी रहियूं आहिनि त जेका सिविल वार शुरू थियणी आहे उनखे थियणु ॾिनो वञे। तव्हां इन मामले खे पिया ॾिसो? जुनैद, जंहिं तरह सां उते तालिबान रोज़ानो जे बुनियाद ते टेक ओवर पिया कनि इलाइक़नि खे, ऐं अॼु बि ख़बरूं आहिनि त सेंट्रल ऐं नॉर्दर्न एरियाज़ जे अहम इलाइक़नि में तमामु वॾी फाइटिंग पई हले। कुझु क्लिप्स अचनि पिया जंहिंमें सरकारी मलेशिया जा माण्हू तालिबान जे साम्हूं हथियार फिटा पिया था कनि, सरेंडर पिया था कनि, उहे बि अचनि। आई थिंक त उते जी जेका शिदत आहे मामलनि जी, उहा शायदि पब्लिक में एतिरो रिपोर्ट बि नथी थिए, केतिरियुनि शयुनि जी असांखे बि ख़बर नथी पए। पर हिकिड़ी ॻाल्हि तय आहे त ही जेतिरियूं बि वॾियूं ताक़तूं आहिनि उहे सभु कुझु ॾिसंदे त अॻियां छा थियण वारो आहे, ज़रे घटि लातालुकीअ जो शिकार आहे। मिसाल अमेरिका खे छा ख़बर न हूंदी? अमेरिका त सभिनी खां अंदरि वेठो आहे। अफ़गानिस्तान हुकूमत खे बि शायदि एतिरी इंफॉर्मेशन न आहे जेतिरी अमेरिकन से आहे।
त अफ़गानिस्तान में अॻियां छा थियण वारो आहे। हिकिड़ी ॻाल्हि तमामु चिटी आहे जंहिंमें मूंखे डाउट कोन्हे। मुंहिंजो पंहिंजो इहो ख़्यालु आहे त अमेरिकन्स जे पुल आउट खां पोइ काबिल जी हुकूमत जेकर महीनो ॿ बि कढी वई त वॾी ॻाल्हि थी। मूंखे शायदि महीनो ॿ बि नथी उमेद लॻे, जेका हुननि जी स्ट्रेंथ आहे, जेका असां हुननि जी काबिल में हालत ॾिसूं था, त मूंखे लॻे थो त क्विकली काबिल जो फाल थी वियो ऐं हिकिड़ी इनफाइटिंग थींदी। पर इनफाइटिंग कंदो केरु? अॻे इनफाइटिंग तॾहिं थींदी हुई जॾहिं ॿिन्ही पासे धुरियूं जेके विढ़ियूं पए, नॉर्दर्न अलायंस अलॻि पे विढ़ियो, हींअर त नॉर्दर्न अलायंस बि एक्टिव कोन्हे। त मूंखे त इनफाइटिंग जे बजाए सिधो अफ़गानिस्तान तालिबान जे हथनि में वेंदे नज़र थो अचे। ऐं जेकर अमेरिका, रशिया, चाइना केर बि हुन विच में इंटरप्ट नथो करे, चाहे इंटरप्ट छा कनि, तव्हां पीस गारंटीज़ वठंदो, तालिबान चवंदा बाबा असां पंहिंजा मामला सिधा करे हुकूमत हलाईंदासीं, असां पीस क़ाइमु कंदासीं, का बि झगड़ो न थींदो, तव्हांजी पीस गारंटी बची वई। तव्हां जूं सरहदूं तव्हां केतिरियूं बि सील करियो, पर जॾहिं ख़ौफ़नाक क़िस्म जी सिविल वार जेकर ख़ुदा न ख़ासिता शुरू थी वई त तव्हां माण्हुनि जी फ्लड खे रोके न सघंदो। तमामु वॾो आलमी प्रेशर अची वेंदो, जॾहिं लखे माण्हू तव्हांजे फेंस जे ॿाहिरां बीह रहिया हूंदा ऐं जेकर लाश खजी रहिया हुजनि। मूंखे पर्सनली डप आहे त इहो पाकिस्तान में वॾो इन्फ्लक्स थी सघे थो। पाकिस्तान चए थो असां अंडा न ॾींदासीं, ज़ाहिर आहे पाकिस्तान खे सुझे थो त पोइ पाकिस्तान सैंडविच थी वियो आहे। पास्ट जी सॼी हिस्ट्रीअ में पाकिस्तान जेको रोल प्ले कयो आहे, या अञा बि अफ़गानिस्तान जे हवाले सां तालिबान ते इन्फ्लुएंस जा के पाकिस्तान जा अथॉरिटीज़ जा माण्हू अहिड़ा बयान था ॾेई छॾनि जंहिंमें हिकिड़े पासे हू तासुर था ॾियनि त तालिबान ते असांजी वॾी पहुच आहे, ऐं उन ई मोमेंट में वरी उन जे डिनाइल जूं स्टेटमेंट्स ॾियनि था। त हिकिड़ो वॾो आलमी दबाव आहे पाकिस्तान ते त तव्हां पंहिंजो रोल प्ले करियो, छो त दुनिया जा इहे सुपर पावर्स एटलीस्ट इहो सम्झनि था, ग़लति या सही, पर हुन वटि इहो परसेप्शन आहे त पाकिस्तान तालिबान ते इन्फ्लुएंस करे सघे थो, ऐं पाकिस्तान जीअं चाहींदो शायदि तालिबान हिक हद ताईं उनखे ओबलाइज कंदा। मुंहिंजो ज़ाती ख़्यालु आहे त शायदि तालिबान पाकिस्तान जे पाण एतिरे कंट्रोल में न आहिनि, पर पाकिस्तान जे लाइ इहो जेको परसेप्शन ठहियलु आहे उहो असांखे उनखे कास्ट भरींदे असांखे नज़र था अचनि। जी आख़िरी ॻाल्हि इहा चवां त जेकॾहिं का वॾे सिविल वार जो आउटब्रेक इहो अफ़गानिस्तान में, त पाकिस्तान जे लाइ उन खां इम्यून रहणु, उन खां बचियल रहणु, उन खां महफ़ूज़ रहणु प्रैक्टिकली नामुमकिन थी वेंदो। ऐं सची ॻाल्हि आहे त ईंदड़ 2 या 3 महीना शदीद गणतीअ वारा आहिनि। थियणी घुर्जे प्राइम मिनिस्टर खे, ही ॾिसो नेशनल लेवल जो इशू आहे, हिते इगोस हिकिड़े पासे रखनि। इवन जुणे जो बि तॾहिं वज़ीर आज़म हो त जनीवा अकार्ड खां वक़्तु हुन जेका गोलमेज कॉन्फ्रेंस करे हुनमें बेनज़ीर साहब खे शरीक कयो। ही वॾा मामला हूंदा आहिनि, हुकूमतुनि जा न आहिनि, रियासतुनि ऐं मुल्कनि जा मामला आहिनि। फौरी तौर ते वज़ीर आज़म खे टॉप सिक्योरिटी ऑपरेटर्स सां गॾु समूरी पार्लियामानी धुरियुनि खे विहारणु घुर्जे, डिटेल में ॻाल्हि करणु घुर्जे, जेका बि स्ट्रेटेजी ठहे कंसेंसस सां ठहे। सूरत इंतहाई चैलेंजिंग आहे, इनखे एॾो सादगीअ सां न ॾिठो। जी नसीर मेमन साहब, इज़हार सुमरो साहब, तव्हां के पिया ॾिसो कल्ह, छो त प्रोग्राम में तव्हां इन मौज़ू ते ॻाल्हायो, सिर्फ़ु वॾनि ॾियण वारे मौज़ू ते ॻाल्हायो, तव्हां सां इनाम भट्टी साहब सां ॻाल्हि ॿोल न थी सघी मुल्की मफ़ाद ऐं अफ़गानिस्तान वारे मामले ते। तव्हां इन सॼे सिनेरियो खे पिया ॾिसो सर? इन जा ॿ मामला आहिनि, ॿ पासा आहिनि। हिकिड़ो त ख़ुदि अफ़गानिस्तान अंदरि जीअं सूरत हाल आहे, जीअं नसीर साहब जो काफ़ी तफ़सील सां ज़िक्र बि कयो, ऐं उन्हनि जो हिकिड़ो मालूमाती आर्टिकल बि अख़बार में बि छपियो आहे। ऐं मां सम्झां थो त बिल्कुलु अफ़गानिस्तान जे अंदरि सिचुएशन हाणे हीअं थी आहे जो हिकिड़े तरफ़ आहे तालिबान वरी तेज़ी सां ज़मीन कंट्रोल में करे रहियो आहे, मुख़्तलिफ़ ज़िला कंट्रोल में करे रहियो आहे। एसी ताईं जो ताजिकिस्तान जे बॉर्डर ताईं बि तालिबान वेझड़ में 2-3 ॾींहं अॻु में चङो ख़ासो हिननि जो तकरार थियो आहे सरकारी फोर्सिस सां। ॿिए तरफ़ हुकूमत जेका हुते जी आहे अशरफ गनी जी, उन्हनि ऐलान कयो आहे त जेके बि तालिबान मुख़ालिफ़ ग्रुप आहिनि, वार लॉर्ड्स आहिनि, उहे सभु अचनि ऐं हुकूमत जी मलेशिया में शामिलु थियनि, यानी कि हू बि पाण खे स्ट्रेंथन करे रहिया आहिनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे त इहा फ़ैसिलाइती वेड़ आहे। अशरफ गनी वारनि खे ख़बर आहे त जेकॾहिं हू तालिबान जे आॾो पेर झले स्टैंड वठी बीह सघिया तॾहिं ई हुननि जी हुकूमत रहंदी। ॿी सूरत में तालिबान काबुल समेत अहम शहरनि ते कंट्रोल करण में देरि न कंदा। ऐं हिकिड़ो त हिन जो इहो पहलू आहे त हाणे हिकिड़ी ख़ुदि अफ़गानिस्तान जे अंदरि सूरत हाल आहे। हमेशह तारीख़ ॿुधाए थी त जॾहिं बि अफ़गानिस्तान में सूरत हाल ख़राब थी आहे त उनजो फौरी असरु पाकिस्तान ते पियो आहे। पाकिस्तान जो तमामु वॾो बॉर्डर एरिया जो अफ़गानिस्तान सां मिले थो, ऐं उते जा माण्हू हूअं बि रूटीन में बि ईंदा वेंदा रहिया आहिनि कमकार कारोबार ऐं ॿियनि मामलनि जे करे। त हिकिड़ो त इहा पॉसिबिलिटी आहे त कंहिं बि सूरत में अगरि जेकॾहिं का खाना जंगी अफ़गानिस्तान में थिए थी त हुनजे नतीजे में आबादीअ जो दबाव पाकिस्तान ते वधी सघे थो। हिकिड़ो ॿियो जेको हुनजो पहलू आहे त तालिबान जेके आहिनि, हिकिड़ा त अफ़गानिस्तान में आहिनि, हिकिड़ा तालिबान पाकिस्तान में बि आहिनि, ऐं उहे समहाउ अलाइन आहिनि आइडियोलॉजिकली हिक ॿिए सां।
अहिड़ी सूरत हाल में यकीनी तौर पाकिस्तान में जेका ही यकी वॾी जदोजहद खां पोइ अमन अमान जी सूरत हाल बहाल थी आहे, नॉर्मल थी आहे, उन जे लाइ ख़दशा आहिनि जंहिंजो ज़िक्र ज़रदारी साहिब अॼु कयो आहे। अनफॉर्चुनेटली जेको हिन में सॼे मामले में जेको मायूस कंदड़ पहलू आहे उहो आहे हुकूमत जो रवैयो। ॿियनि समूरनि मामलनि सां गॾु हुकूमत हिन मामले में बि अपोज़िशन सां या ॿियनि अहम धुरियुनि सां ॻाल्हाइण जे मूड में ई न आहे। ऐं उनखां अलावा हू जेको तासुर ॾियण जी कोशिशि करे रहिया आहिनि, असल में मामला उनजे बिल्कुलु उबतड़ आहिनि। मिसाल हुकूमत इहो इम्प्रेशन ॾिए पई त ॼणो ही इमरान ख़ान जी हुकूमत एंटी अमेरिका आहे, जॾहिं त हक़ीक़त में ग्राउंड ते सूरत हाल बिल्कुलु इन जो उबतड़ आहे। ग्राउंड ते इहो आहे त अमेरिकन्स त हिनखे मुशर्रफ जे ज़माने जा उहे एयर स्पेस वारा एग्रीमेंट्स पिया यादि ॾियारनि ऐं हे बि ख़ामोश आहिनि उन ते। मिसाल इमरान ख़ान जेको चए थो न त हाणे अमेरिका खां डूमोर जो मुतालबो कुझु कोन मञींदासीं, त पोइ इमरान ख़ान पहिरियों त इहो ॿुधाए त मुशर्रफ वारा जेके उहे एग्रीमेंट्स आहिनि उन्हनि जा अची पार्लियामेंट में पना फाड़े त ख़बर पवे त हा वाकई एयर स्पेसिस न मिलंदा। ज़मीन जो त उन्हनि सां मसइलो ई न आहे, अमेरिकन सां ज़मीन जो इशू ई न आहे। इहो त हिकिड़ी ॻाल्हि क्लियर हुजे। काफ़ी सोर्सिस कल्ह बि मूं इहा ॻाल्हि कई आहे, जो वरी दोहरायां थो त हीअ जेके अॾनि जी ॻाल्हि आहे न, इहा अॾनि जी ॻाल्हि त का एॾी घणी थी कोन्हे का, हुननि खे एतिरी ज़रूरत बि न आहे। तव्हांखे यादि हूंदो त हीअ जेके अमेरिकन्स कार्रवायूं कंदा रहिया आहिनि अफ़गानिस्तान में, उन में काफ़ी उन्हनि कार्रवायूं त पंहिंजे उन्हनि जंगी ॿेड़नि तां कयूं आहिनि जेके पाकिस्तान जे एयर स्पेस मां गुज़री वञी अफ़गानिस्तान में हिट थियो मुख़्तलिफ़ जायुनि ते, उन्हनि जा मीज़ाइल। त हुननि वटि त हिकिड़ी एडवांस सोफिस्टिकेटेड टेक्नोलॉजी बि आहे। ॻाल्हि हाणे अचूं था पंहिंजे हिन जे कंक्लूजन ते त हिन सॼे सूरत हाल खे फेस कंहिंखे करिणो आहे। हिकिड़ो करिणो आहे अफ़गानिस्तान में उतां जी हुकूमत खे जेका तालिबान सां मुक़ाबिलो करे रही आहे, हिकिड़ो करिणो आहे पाकिस्तान जी हुकूमत खे जेका इन सूरत हाल खे पाकिस्तान ॾांहुं मुंतकिल करण खां या थियण खां रोके। हाणे इन सॼे मामले में जेको हिननि जो रोल आहे इमरान ख़ान जी हुकूमत जो, उहो सम्झ खां ॿाहिरि आहे। तुर्कीअ जा ड्रामा ॾिसी ॾिसी हे लॻे थो त ख़्याली तौर ते घोड़नि ते सवार आहिनि ऐं अलाए काॾे वञी रहिया आहिनि। अमली तौर ते सूरत हाल का बि न आहे। हीउ इंतिहाई सेंसिटिव मामिलो आहे ऐं पाकिस्तान बि इन सूरत हाल जेकॾहिं अफ़गानिस्तान में खाना जंगी थिए थी त उनजी सट न सही सघंदो। इन जे करे ज़रूरी आहे त फौरी तौर ते इन ते गुफ़्तगू थिए ऐं मामलनि खे टैकल करण जी का असराइती हिकमत अमली जोड़ी। जी इनाम भट्टी साहब, तव्हां छा चवंदो सर? गुज़िरियल ॾींहुं ॻाल्हि ॿोल न थी सघी, मुल्की मफ़ाद ऐं अफ़गानिस्तान, इन ते तव्हांजो पहिरां तो तजियो कहिड़ो हूंदो सर? जॾहिं सोवियत यूनियन अफ़गानिस्तान जे मामले मां मायूस थी पोइ ते मोटियो ऐं उन खां पोइ सोवियत यूनियन सोवियत USSR न रहियो ऐं टुटी उहो बि पाण जेको अलॻि हिसनि में थी वियो, त उन खां पोइ चवनि था त ख़ुदि रशियन्स जो अमेरिकन खे इहो मशवरो हो त घणो टाइम जेकॾहिं अफ़गानिस्तान में सीड़ाईंदव त हासिलु कुझु कोन थींदो, उते विञाईंदव घणो। त मूंखे लॻे थो अमेरिका खे हींअर इहा ॻाल्हि सम्झ में अची वई आहे त जंहिं बि क़िस्म जी ख़्वाहिश रखी करे अफ़गानिस्तान में ऑपरेट करणु चाहिनि पिया, उहो भले सॼी उमिरि उन्हनि जी उते गुज़री वञे, उहो कुझु हासिलु न थी सघंदो। छाकाणि त हिकिड़ा इलाइक़ा उन्हनि जो सॼो फिनामिना, ट्राइबल सिस्टम, रिलीजन, खोड़ शयूं आहिनि जेके मुसलसिल ब्रिटिश पीरियड खां वठी करे उअं जो उअं ऑपरेट थींदा था अचनि ऐं अॼु जदीद दौर में बि उन्हनि जे वरी जदीद तरीक़े सां उन्हनि नवाण हासिलु करे वरिती आहे। उहे को उन्हनि पंहिंजे असुल ख़्यालात खां तब्दील न थिया आहिनि। हाणे अचूं था जेको 90 वारे ॾहाके जो तालिबान हुयो, उहो मदरसे जो तालिबान हो, उहो कीअं बि अॻिते वधियो ऐं छा बि थियो, उहो मार खाई वियो जॾहिं उन्हनि खे जॾहिं पंहिंजो तालिबान जी हुकूमत उते क़ाइमु थी। उहा घणो वक़्तु सस्टेन न करे सघी, पर उन खां बाद हाणे जेके तालिबान आहिनि उहे उन मदरसे वारा तालिबान रुॻो न रहिया आहिनि, उन्हनि खे हाणे सियासी सम्झ बि अची वई आहे। हू हिकु ई वक़्तु रशिया सां बि ॻाल्हाइनि था, हू हिकु ई वक़्तु चाइना सां बि ॻाल्हाइनि था, हू हिकु ई वक़्तु इंडिया सां बि ॻाल्हाइनि था, साॻे वक़्तु पाकिस्तान सां बि ॻाल्हाइनि था। ऐं उन्हनि ॻाल्हाइण जे डायलॉग जे अंदरि हुननि खे इहा ई शइ ख़बर आहे त उन्हनि खे अफ़गानिस्तान जो इक़्तिदार कीअं खपे ऐं उन इक़्तिदार में उन्हनि जी हिसेदारी रुॻो न क़बूल कई वञे, बल्कि उन्हनि जे मुकमिल इक़्तिदार खे सभिनी खे क़बूल करणु घुरिजे। इन हालत में जॾहिं अमेरिका उतां निकिरे थो त आउं सम्झां थो उहा ईंदड़ जेका वधि खां वधि जेका मुश्किल पेश ईंदी, उहा पाकिस्तान जे लाइ बि हूंदी, खिते में ॿियनि जे लाइ बि हूंदी, जेकॾहिं उन्हनि सां इन तरह जी गैर क़बूलियत वारी ऐं छेड़छाड़ जेकॾहिं कई वई त। तालिबान जो हींअर जेको डबल यानी पाकिस्तान जंहिं तरीक़े सां फाथल आहे, उहो जेकॾहिं तालिबान खे क़बूल करे थो त आलमी दुनिया में उन जे लाइ मसइलो थींदो।
पर जे आलमी दुनिया ख़ुदि क़बूल करे थी त पाकिस्तान वटि ॿियो को रस्तो ई न रहंदो। जेकॾहिं इन सूरत हाल में वरी तालिबान खे जेकॾहिं हू क़बूल नथा कनि ऐं पाकिस्तान बि उनखे क़बूल नथो करे त सभिनी खां वधीक जेको नुक़सानु खणणो पवंदो उहो पाकिस्तान खे खणणो पवंदो, छाकाणि त पाकिस्तान जा उहे सभु इलाइक़ा जेके अॻे ट्राइबल्स में हुया उहे हाणे सरकारी जेको आहे सो ए क्लास में अची विया आहिनि, जंहिंमें कमिशनरेट सिस्टम वग़ैरह आहे। उते जी वरी हींअर नई जेका पॉलिटिकल सिचुएशन जुड़ी आहे उहा ख़ुदि उन्हनि जो नओं नसुल जेको आहे उते जंहिं क़िस्म सां मुंहुं ॾिए थो, जीअं फेस करे थो, हुननि खे लॻे थो त हुननि जो असुलु आवाज़ु जेको आहे कोई बि ॿुधे कोन थो, त अहिड़ी सूरत हाल में उन्हनि जी हमदर्दी कंहिंसां बीहंदी, इहो हिकिड़ो वॾे खां वॾो सुवालु हूंदो। तंहिंजे करे आउं सम्झां थो पाकिस्तान खे इन मामले ते न रुॻो पंहिंजे मुल्क जे अंदरि सभिनी धुरियुनि सां डायलॉग करे ऐं का मुस्तक़िल बुनियादनि ते पंहिंजी पॉलिसी जोड़े, न त सिर्फ़ु ॿाहिरिनि मुफ़ादनि खे सर्व कंदे जेकॾहिं हू कंहिं बि वर चढ़ी वियो त हुनजो नुक़सानु तमामु घणो थी सघे थो, छाकाणि त ॿिटण में फाथल, ॿेगी में फाथल पाकिस्तान जे तालिबान मुख़ालिफ़ थींदो त तालिबान खां मार खाईंदो, जे आलमी क़ुवतुनि जो मुख़ालिफ़ थींदो त आलमी क़ुवतुनि खां मार खाईंदो, जे आलमी क़ुवतुनि जो साथ ॾींदो तॾहिं बि तालिबान खां मार खाईंदो, जेकॾहिं त मतिलबु ॿई पासा हिकिड़े ॿिटण में फाथल आहे। जी इहा ई इनाम सूरत भट्टी ॾाढी ॾुखी आहे पाकिस्तान लाइ। जी इनाम भट्टी साहब। अमर सिंधु साहिबा तव्हां फ़ोन ते आहियो? अमर साहिब तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो? अमर सिंधु साहिबा तव्हांखे मुंहिंजो आवाज़ु अचे पियो? हिकु भेरो ॿीहर अमर सिंधु साहिबा सां कॉन्टेक्ट करण जी कोशिशि कयूं था। तव्हां इनाम भट्टी साहब, इज़ाज़ सुमरो साहब ऐं नसीर मेमन साहब जो तजियो ॿुधो। पहिरां तजियो काफ़ी अफ़गानिस्तान जी सिचुएशन ते, जो हिते प्रोग्राम में टाइम पंहिंजी पुॼाणी ते पहुचे। पंहिंजे मेज़बान जुनेद अंसारी खे ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु।